सेवण तालखे में ज़रई पाणी जी खोड़ खिलाफ़ दाइम ब्रांच जे सवें आबादकारनि जो अड़ल वाह पुल वटि इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो हयो वियो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक थियण सबबि रोड जे ॿिन्ही पासे मुसाफ़िरनि जूं गाॾियूं बीठी वयूं। आबादकारनि रोड ब्लॉक करे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। पाणी ॾियो जा ज़ोरदार नारा हंया। एहतजाज कंदड़ आबादकारनि ऐं हारियुनि चयो त जोही शाख खां पोइ दाइम शाख में बि ज़रई पाणी जी फ़राहमी बंदि कई वई आहे। दाइम शाख ते अटकल 1 लख एकड़ ज़मीन आबपाशी आहे। दाइम ब्रांच में पाणी बंदि थियण सबबि कणक, बाजरा ऐं सब्ज़ी जो फसल मुतासिर थियो आहे। दाइम ब्रांच जे आबादकारनि जो चवणु हो त जल्द खां जल्द पाणी ॾिनो वञे। उन मौक़े ते SHO सेवण 15 इंचार्ज ऐं इरीगेशन SDM पहुची करे मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। एहतजाज ख़त्म करायो। ॿिए तरफ़ आबादकारनि सहाफ़ियुनि खां ॿुधायो त मुतालबनि जी मिन्नता ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।